हलंदे हो त पुनूअ ॾे भव मिड़ई भेल उथी राव रेल वेठनि तां वारी वरी सभिनी तव्हां सो दोस्तनि खे ख़ासि करे अरिड़हीं शाख यूनिट पार्टी ऐं तव्हां सभिनी शागिर्दनि पोरियतनि हारियुनि खे हिन कच्छ में हिन कचहरी में भलीकार सूर ऐं दर्द ॿुधाइणा आहिनि हिन धरतीअ जा ऐं जेके तव्हां असांखां वधीक ॼाणो था ऐं असां तव्हांजो मिलाप हिननि सभिनी जो संगम आहे जेको असांखे दर्दनि खे हिन हिते वठी थो अचे ऐं तव्हांखे असांखे कचहरियुनि में गॾाए थो। सो हिननि कचहरियुनि जो मक़सदु इहो आहे त हींअर जेका बि सियासी सूरत हाल आहे तइलीमी इदारनि अंदरि जेका शागिर्दनि सां मसइला माना खोड़ जेके माना प्राइवेटाइज़ेशन जी सूरत में जेका निजकारी कई वञे थी तालीमनि जी स्कूल जेका प्राइमरी स्कूलनि में सहूलियतूं कोन्हनि उहे सेफ जा इदारा ठहिया वेठा आहिनि। सेफ जा इदारा तनाज़र में जेके नवां इदारा उन्हनि में शागिर्दनि खे 1100 रुपया अजूरो ॾींदा ऐं हेॾे शागिर्दनि खे कुझु कोन थो मिले त नतीजनि में शागिर्द होॾां ऐं पोइ उहा सॼी जेका प्राइवेटाइज़ेशन आहे उहा सेफ ऐं प्राइवेट स्कूलनि ॾांहुं वधे थी ऐं शागिर्द ॿियनि सरकारी इदारनि खां हेॾे होॾे थियो वञे। इहा जेका बि प्राइवेटाइज़ेशन आहे ऐं सॼी इहा मथां खां हेठां लाथल असांजे मथां जबर आहे इस्तेसाल आहे असांजो उहो ख़तमु थियणो आहे उनजो अंत अचिणो आहे। सो उन सॼे सिलसिले में ही जेका 27 आइन तरमीम आहे सूबनि जी ख़ुदिमुख़्तियारी खसणु उनखां अलावा जेको बि उनजो टिक्साट आहे सॼी उहा माना अमेरिका जी 250 सालनि जी रियासत जिते जमहूरियत 250 सालनि ताईं हली आहे त उन अमेरिका में बि हींअर ताईं 27 तरमीमूं आयूं आहिनि आइन में ऐं हीअ रियासत ठहंदे कानून खे ठहंदे 55 साल मथां थिया आहिनि उन अची हींअर ताईं पंहिंजो 27 आइनी तरमीम ताईं पहुती आहे त माना उहा बुखलाहट जो शिकार हिन तनाज़ुर में तव्हां सम्झी सघो था त केतिरी थी आहे ऐं केतिरी थींदी। उहा अमेरिका ख़ुदि बुखलाहट जो शिकार आहे उहा रियासत को जमहूरी ऐं पकी रियासत कोन्हे पर उहा किनी रियासत आहे हिन खां वधीक बदतर रियासत पाकिस्तानी रियासत जेका हिननि सॼी टिक्साटनि जो मामिलो ठाहियो वेठो आहे। अरिड़हीं तरमीम बि ख़ुदि लागू कंदे हुकुमरान पंहिंजे मुफ़ादनि ख़ातिर पोइ उनखां पोइ वरी 27 आइन तरमीम ऐं 26 आइन तरमीम जहिड़ा एक्ट ॾेई पीका एक्ट जहिड़ा नाला ॾेई जेके आज़ादु साफ़ था ऐं आज़ादु जेको लिखंदड़ माण्हू आहे पढ़ंदड़ माण्हू आहे सोचींदड़ माण्हू आहे उनजी आज़ादीअ ते बंदिश हू घटि में घटि इहा जेका तव्हांजे बुनियादी कॉन्स्टिट्यूशन्स में पाकिस्तानी लिखियलु आहे फ्रीडम ऑफ स्पीच तव्हां ॻाल्हाइण जो हक़ु हुजे उहा ॻाल्हाइण जी हक़ु तव्हां खसे वठनि। इहे सॼो टिक्सार आहिनि पाकिस्तानी ऐं हिन सॼी आलमी मुआशी जेका भंडरा उनजो सॼो ई हिसो आहे चापलूसी मुल्क कयूं वेठी आहे ॿियनि आलमी इदारनि जी ऐं आलमी मालियाती कंपनियुनि जी। SIFC जे नाले ते असांजूं ज़मीनूं सिंध जे हारियुनि खां ज़मीन हेठां खसे ऐं कारूंझर खसनि था दरिया खसी वेठा तो हिन सॼी मामिलो आहे इहो दरिया जो मामिलो सॼो पुठड़ी ताईं दरिया जो पाणी कोन पचे ऐं वरी उनखां अलावा असां वटि पाणी जो शिदत कमी उहो असां थोरो घणो असांजो पोरियत हारी कमाए वेठो उहो बि उनजे पेरनि हेठां ज़मीन खसे फ़ौजी इदारनि खे ऐं मिडल ईस्ट जे मुल्कनि खे ॾींदासीं छो त फूड इनसिक्योरिटी जा शिकार आहिनि उहे मुल्क। इहो बिलो पावर्टी ऐं 72% बिलो पावर्टी मुल्क आहे पाकिस्तान। फूड इनसिक्योरिटी जा शिकार असांजा माण्हू हितां जा उहा ॻणती हुकुमराननि कोन्हे पर अरब असांजा ॿाहिरि बुख था विघे मरनि उन जे करे असां सॼो ठिकदार ठाहियूं वेठासीं असां माना उन्हनि खे ॾींदासीं तव्हांजूं ज़मीनूं तव्हां कोन खाओ। हीअ जेका 2-3 एकड़ ज़मीन हारीअ खे आहे उहा बि उनजी पेरनि हेठां खसींदा अञा ज़रई सुधारा करण जो मामिलो त थियो एतिरो परे उहो कोन्हे जान पर उहो बि सॼो टिक्साट आहे। छा तालीमी इदारनि अंदरि इहा सूरत हाल आहे त शागिर्द वीचारो जेको हारियुनि जो ऐं मज़दूरनि जो ॿार आहे जेको ॻोठां अचे थो उतां पढ़णु त उनजे लाइ बि ॾींहों फीसुनि में वाधारो हिकिड़ो हेक जे नाले ते हाणे शागिर्द बि कुझु वेठा आहिनि त हेक जे नाले ते सॼो टिक्साट ठाहियूं वेठा आहिनि जंहिंजो कमु इहो आहे त तव्हां हर सालियानो बसि पंहिंजा मसाला उन शागिर्दनि जे मथां ऐं तइलीमी इदारनि जे मथां मोड़ियो त फीस तव्हांजो वधंदो रहंदो। हाणे हुननि जी पंहिंजी जेका
कमु आहे हुनजो जेको मंशूर आहे उन में लिखियलु आहे त 10% सालानो फीस वधी सघे थी शागिर्दनि जी, पर उहा उनजे तर्ज़ में 40 खां 50% 100% ताईं फीसूं इदारनि जो सालानो तौरु वधनि थियूं। कलो की ॻाल्हि आहे, मां ॿिए साल जो शागिर्द आहियां, सिंध यूनिवर्सिटी में 42,000 भरियमि, हाणे उहा ई मुंहिंजी पाकिस्तान स्टडी जा शागिर्द 56,000 में अची सॼे दाख़िला था वठनि। त इहा सॼी जेको ॿार आहे, जेको पुरित शागिर्द पुरित जे शागिर्द या जेको बि हारियुनि जो जेको ॿारु आहे उहो अचे थो, उहो किथां इन्हनि तइलीमी इदारनि में पढ़ी सघे। इन्हनि जो सॼो माहौल उहो वधियो वञे ऐं उन्हनि जो सॼो मथां असां जेके वेठल हुकुमरान जेको असांखे अॻे खायो वञनि, असांखे ज़मीन खसनि, असांखे दरिया खसनि, असांजूं पहाड़ियूं खसनि, असांखे को बि सुधारो न ॾियनि ऐं उनखां वधीक अञा तव्हां असांखे चवनि दफ़ा तव्हांखे हाणे पढ़ण जो हक़ु कोन्हे। जेका मुफ़्त ऐं बुनियादी सहूलियत आहे माण्हुनि जी, दफ़ा पढ़ाई ॾियो माण्हुनि खे, इल्मु ॾियो, पर हीअ रियासत उन्हनि ते ठहियल कोन्हे। हीअ ऊंदाही ॾियणु थी चाहे माण्हुनि खे, जीअं इल्मु न चयनि न पढ़नि त उहो वधीक अञा असांजे हेठां रही सघनि। पर इहो केतिरो हलंदो बंद गली जो सफ़र? उन बंद गली जे सफ़र जो कॾहिं न कॾहिं खुलणो आहे, उहो असां खोलींदासीं, तव्हां खोलींदासीं। त असांखे इहो जेको सॼो चिकसाट आहे, जेको 72% फूड इनसिक्योरिटी जा शिकार असीं माण्हू, जेको 2 वेला मानी चङी तरह न खाए सघूं, उहो काॾे वेंदो? उहो आख़िर उथंदो ऐं उन्हनि खे मुंहं में मोचड़ो लॻंदो। उहो ॾींहुं अचिणो आहे, परे कोन्हे। सो हीउ जेको पोरित आहे उनजो सॼो मामिलो हिननि सॼी सरमाएदारनि जी हठी हेठि हले पियो। जेको सॼो मामिलो आहे उन जे ख़िलाफ़ु असांखे बीहणो आहे ऐं असां उहो पैगाम हिते खणी आया आहियूं ऐं उहो ॿियनि सभु जिते किथे असांखे पाण खे गॾिजी करे पहुचाइणो पवंदो। त असांजो जेको बि इस्तेसाल आहे, असांजो जेको जबर आहे, असांजे मथां थींदो थो रहे। कहिड़नि बि शिकिलुनि में को बि पासो ॾिसंदो, हर पासे खां हारियुनि जा मसइला, कॾहिं असांजो ॿिज जो अघु जेको असांजे ॾियण जो वक़्तु अचे त उहो किरियो वञे, 4-5 हज़ार थियो वञे। जेकॾहिं असांजे वठण जो वक़्तु अचे ॿिज, त उहो 10-12 हज़ारनि ताईं उहो ॿिज पहुचियो वञे। जॾहिं असां खपायूं उहा मार्केट में ॾियूं ॿिज, त उहो ॿिज जी अहमियत कोन्हे। जॾहिं असां उन्हनि वटि वठणु वञूं त पोइ अलाए केतिरा व्याज हयूं वेठा हुजनि। माना हर पासे खां असां उन झकड़ में वरिता पिया आहियूं। शागिर्दनि जो पासे खां, पुरितनि हारियुनि जे मसइले खां। शागिर्द ख़ुदि उनजो ॿारु आहे पुरित जो, उतां थो निकिरे। उहो 65% नौजवाननि जी आबादी आहे, उन मां सॼो मामिलो शागिर्दनि जो तक़रीबन घणी तादाद में आहे, जेका तइलीमी इदारनि ताईं कोन थो पहुची सघे। सिंध यूनिवर्सिटी ऐं ज़रई यूनिवर्सिटी, लतीफ़ यूनिवर्सिटी, जेके 2-3 यूनिवर्सिटियूं बचियूं हुयूं सिंध में, जेके पुरित पंहिंजो शागिर्द पढ़ाए पियो सघे, उहो बि हाणे एॾी वॾी फीसुनि जो ऐं सॼो मामिलो थी वियो आहे त उते पुरित पंहिंजो शागिर्द पहुचाए कोन थो सघे। तइलीमी इदारनि जो इहो मामिलो बचियो आहे त उते जेकॾहिं उहे एतिरियूं फीसूं भरे था वञनि त उते बि मामिलो एॾो ॾुखियो लॻो पियो आहे, ॻरो लॻो पियो आहे जो असांखे को पीअण जो साफ़ु पाणी कोन्हे। पोइ उते शागिर्द वेठा बीमारियुनि जो ऐं मुख़्तलिफ़ जेके नयूं बीमारियूं उन्हनि जो शिकार लॻा पिया, नयूं बीमारियूं जो मुतारफ़ थियनि तइलीमी इदारनि मां। उतां शागिर्द पढ़ी कोन थो निकिरे, उतां अञा वधीक बीमारियूं खणी थो अची पंहिंजे ॻोठ में वेहे ऐं पोइ बेरोज़गारी जी शिकल में पोइ वरी उन बेरोज़गारी जी सॼी टिकसाट में हले वेठो। सॼो ASPSC जा इदारा, पोइ वरी उन खां बाबा ॾियो हाणे 70-80 लख, त पोइ तव्हांखे का नौकिरी ॾियूं। अलाए पोइ जेकॾहिं असां इहा पंहिंजी डिग्री करे आयासीं, उनखां पहिरियां ई तव्हांखे 70-80 लख ॾेई करे पंहिंजो हाणे इन्वेस्टमेंट ते सॼो कारोबार कयूं वेठा आहिनि। सॼी बेरोज़गार 65% नौजवान 2 हथ आहिनि उन्हनि करण जे लाइ, कमु करण जे लाइ। उहो सॼो उहो बेरोज़गार वेठो आहे, उनखे को कमु कोन थो मिले। पोइ नतीजनि में उहो अची उन्हनि वॾनि इदारनि मां पढ़ी अची वरी ॻोठ में इहो ॿिज ऐं भाण वारो कमु करे, जेको हारी ऐं पुरे त हुनजो पीउ अॻु में करे वेठे। सो इहो सॼो मसाला जान हिन सरमाएदारी ऐं हिन जागीरदाराणे ऐं पिदरशाह समाज असांखे ॾिना आहिनि, जिन मां छुटकारो हासिलु करणो आहे। तव्हां सम्झी